भगवान श्री कृष्ण अर्जुन जी श्रीमद् भगवत गीता जी 9 अध्याय में तहाँ श्रवण करे रहो। पत्रम पुष्पम फलम तोयम यो मां भक्त्या प्रियष्यति। कोई प्रेम सा पत्र पत्तो दे, गुल दे, फल दे या पानी दे, मां साक्षात प्रकट थी उन्हें जो वो प्रसाद स्वीकार कंदो। भगवान चवनि था सब कर्म मुखे अर्पण कर। सब कर्म भगवान के अर्पण करण सां छा थींदो? भगवान चवनि था अगर तू सब कर्म मुखे अर्पण कंदे त शुभ अशुभ फल वारे कर्मनि जे बंधन खां मुक्त थी वेंदी। ऐं उन्हनि खां मुक्त थियण ते मूंखे ई प्राप्त थींदी। चो हरे राम। जेतोणीक मां सभिनी प्राणियुनि में हिक जहिड़े भाव सां मौजूद आहियां, न कोई मूंखे कौड़ो आहे न कोई प्यारो आहे, पर जेके भक्त मूंखे प्रेम सां यादि कंदा आहिनि, सिमरन कंदा आहिनि, उहे मूं में आहिनि ऐं मां उन्हनि में आहियां। चओ हरे राम। भगवान चवनि था न में द्वेष्टि न प्रियोसी में। न मां कंहिंसां द्वेष कंदो आहियां, न कंहिंसां मां कोई स्वार्थ करे वधीक प्रेम कंदो आहियां, पर जेके भक्त जो मूंखे यादि था कनि, मां सां प्यार था कनि, मुंहिंजो सिमरन था कनि, ऐं मां उन्हनि सां उहे प्रेम न कयां, यादि न कयां, सिमरन न कयां, प्यार न कयां, त पोइ इहा त भेदभाव वारी ॻाल्हि थी वेंदी। भगवान त सभिनि सां बराबरि प्रेम कंदा आहिनि, पर जेके भगवान जो भजन कंदा आहिनि, उन्हनि खे यादि कंदा आहिनि, उन्हनि सां त भगवान वधीक प्रेम कंदा ई। चओ जय श्री कृष्ण। मुंहिंजी भक्तिअ जो वधीक प्रभाव ॿुध। जेकॾहिं तमामु दुष्ट पापी भी प्रेम भाव सां मुंहिंजो भगत थी मूंखे सिमरंदो आहे त उहो बि साधु मञण लाइक़ु आहे। चओ हरे राम। इन जो विस्तार सां तव्हांखे कई बार अर्थ ॿुधायो आहे न। भगवान चवनि था मुंहिंजी भक्तिअ जी महिमा ॾिसो कि पापी हुजे, पापीअ खां पापी, पहिरियों नंबर पापी, दुरात्मा हुजे, लेकिन जेको निश्चय करे, इरादो करे कि हाणे मां केवल श्री भगवान जो भजन कंदुमि, भीतर ॿाहिरि कंहिंखे चवण जी ज़रूरत नाहे। गंगा जल खणी करे भी माण्हू कसम तोड़े छॾींदा आहिनि। चओ हरे राम। पर भीतर जेके पंहिंजो पाण सां, पंहिंजी आत्मा सां जेके प्रण कंदा आहिनि, वचन कंदा आहिनि, उहे कोई करे त भगवान चवनि था पक्को इरादो कोई करे न कि मां हाणे केवल प्रभुअ जो भजन कंदुमि, कोई पाप न कंदुमि, त हे अर्जुन उन खे ओॾी महिल ई साधु सम्झणु खपे। इहो मुंहिंजे भक्तिअ जो असरु आहे। भक्ति कई कोन अथई, साल महीनो ॾींहुं कलाक भी न कई अथई, मिंट भी न कई अथई, पर इरादो कयो अथई कि हाणे जीवन भर भक्ति कंदुमि, त श्री कृष्ण भगवान चवनि था हे अर्जुन उहो ओॾी महिल ई साधु बणिजियो। छा बणिजियो? साधु। केॾी वॾी ॻाल्हि आहे। हाणे तव्हां ॿुधी वरितो, मां चई वरितो। घर वञो न त शांतीअ सां वेही करे भगवान जे इन वचननि ते वीचार कजो। सम्झो? अञा इन सां हिकु श्लोक ॿियो बि जुड़ियल अथव। भगवान चवनि था उहो साधु मञण लाइक़ु आहे, छो त उन पक्को निश्चो करे वरितो आहे त परमेश्वर जे भजन जहिड़ो ॿियो कुझु न आहे। ॻोल्हे ॾिठो उन, ॾिठा सभु संसार सुख ना नाम बिन। उन पक्को इरादो कयो कि वाकई भगवान जे प्रेम भक्तिअ जे अलावा ॿियो कुझु बि कोन्हे।
तो दिल सां उन वैराग सां पंहिंजो इरादो कयो आहे, कच्चो इरादो न आहे। तंहिं करे उहो ॾाढो जल्दी भक्त बणिजी वेंदो, धर्मात्मा बणिजी वेंदो। उनखे उहा शांति मिलंदी जेकी हमेशह कायम रहंदी आहे, हमेशह रहण वारी परम शांति खे वो प्राप्त कंदो। भगवान चवनि था, हे अर्जुन, तूं पक ॼाण, तूं इहो वचन कर कि मुंहिंजे भक्त जो कॾहिं बि नाश कोन थींदो आहे। चओ हरे राम। भगवान अर्जुन खे था चवनि त तूं प्रतिज्ञा कर, मुंहिंजे भक्त जो कॾहिं नाश न थींदो आहे। यानी अर्जुन खे इन करे था चवनि त मां पंहिंजो वचन भले तोड़े छॾियां, पर भक्त जो वचन मां न तोड़ींदो आहियां। छो जो हाणे युद्ध थियण वारी आहे, भीष्म पितामह जो वचन थींदो, हेॾो भगवान जो वचन पहिरियों ई खयल आहे ऐं भगवान पंहिंजो वचन तोड़े छॾींदा, भीष्म पितामह जो रखंदा। तो भविष्य सोचे भगवान अंतर्यामी पहिरियों ही था ॿुधाइनि। अपना मान टले टल जाए, भक्त का मान न टलते देखा। इन अर्जुन तू प्रतिज्ञा कर कि मुंहिंजे भक्त जो कॾहिं बि वार विंगो न थींदो। त तूं प्रतिज्ञा कई त पोइ वरी उहा मां पाण खां वधीक निभाईंदो। ॾिसो इहो विस्तार लिखियल अथव साधक संजीवनी में, असां मन सां तव्हांखे नथा ॿुधायूं, इहो विस्तार में लिखियल अथव। अंदरि जेकी गीता पई आहे पढ़ी ॾिसो, स्वामी राम सुखदास महाराज जन लिखियो आहे। छो त स्त्री वैश्य शूद्र आदिक ऐं पापी जुण वारा बि जेकॾहिं हुजनि त उहे बि मुंहिंजी शरण अची परम गतिअ खे प्राप्त थींदा आहिनि। त पोइ वरी पुट वारा ब्राह्मण जन ऋषि भगत वैश्य वापार करण वारा उहे अगरि मुंहिंजी शरण वठनि ऐं वैकुंठ पाइनि परम गतिअ खे त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मतिलब चवण जो भगवान चवनि था कोई भी अची वञे, केॾो बि पापी हुजे, स्त्री हुजे, पुरुष हुजे, ॿार हुजे, बुढ़ो हुजे, ब्राह्मण जात वारो हुजे या घटि जात वारो हुजे, धंधो करण वारो हुजे, किसानी करण वारो हुजे या व्यापार करण वारो हुजे या सैनिक हुजे, युद्ध करण वारा कोई क्षत्रिय हुजनि, यानी A to Z कोई भी अची वञे, अगरि मुंहिंजी शरण अचियो त हुनजो बेड़ो पार आहे। शरण यानी भगवान जी भक्ति करण, बुराइनि खां बची भक्ति करे तो भगवान चवनि था उनखे परम गति मिलंदी। तो हाणे भगवान चवनि था कि कोई पक्को इरादो करे कि भगवान जे भजन जहिड़ो ॿियो कुझु कोन्हे, दिल सां मां हाणे कोई खोटा कम न कंदुमि, भजन ई कंदुमि, त उहो तुरंत साधु बणिजी वेंदो आहे ऐं उनखे शांति बि उहा मिलंदी आहे कहिड़ी जेकी वॾनि वॾनि संतनि महात्माउनि खे भगवान खे हूंदी आहे। शाश्वत शांति, जेकी शांति अचे त वरी डावाडोल न थिए। चओ अपि चेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाक साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः। एक एक शब्द तो चओ चंगी तरह। व्यवसितो हि सः वो छा थींदो? अगर इरादो की भजन कंदुम क्षिप्रम भवति धर्मात्मा। क्षिप्रम यानी तुरंत वो धर्मात्मा बणजी वेंदो।
न उनखे सनानु करणो पवंदो, न उनखे ड्रेस चेंज करणी पवंदी कि मां गेरुआ कपिड़ा पायां की वाइट ड्रेस पायां, हाँ जणियो पायां की चोटी बधां, या कोई कंठी धारण कयां, माला पायां, तिलक लगाया, छाप तिलक सब छीनी ॾे। वो ओॾी महिल ई छा बणिजियो? धर्मात्मा बणिजियो, साधु बणिजियो, भक्त बणिजियो, भगवान जो पंहिंजो बणिजियो। क्षिप्रम भवति धर्मात्मा, धर्मात्मा। आ उनखे छा मिलंदो? असां हमेशा चवंदा आहियूं न ठीकु आहे सत्संग कयां, एकादशी कयां, गुरुवार अचां, छा मिलंदो? पहिरियों सवाल असांजो इहो ई हूंदो आहे कि मूंखे छा मिलंदो? जन्मनि जन्मनि जी लालच आहे, 2022 जी थोड़ी आहे हिन महिल वारी, या जन्मनि जन्मनि जी लालच आहे, त छा मिलंदो? क्षिप्रम भवति धर्मात्मा, शश्व शांति शांति निगच्छति निगच्छति। कौन्तेय प्रति जानीह, कौन्तेय प्रति जानीह, न मे भक्तः न मे भक्तः प्रणश्यते। प्रणश्यते। उनखे शाश्वत शांति जी प्राप्ति थींदी आहे। शाश्वत यानी सच्ची शांति। कुछ भी थी वञे, प्रलय अची वञे, बाहि लॻी वञे, हाहाकार मची वञे, लेकिन उनजे अंदरि ॿाहिरियों भले वीचारो दुख में दुखी थींदो, माण्हुनि जे संग जे लाइ, माण्हुनि खे धीरज ॾियण जे लाइ, ॿाहिरियों ख़ुशी बि प्रकट कंदा, उहो उनजो हिकिड़ो नाटक हूंदो आहे संतनि जो, लेकिन भीतर ई भीतर उहे ब्रह्मज्ञानी महात्मा एक रस रहंदा आहिनि, परम आनंद में रहंदा आहिनि। चओ हरे राम। एतिरो काफ़ी आहे भाई, वधीक शुद्ध घी पचाइण बि कठिन आहे न, हा न? 2 श्लोक थी विया न। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरि बोल।